हे साईं असां उन पॉइंट ते पहुची विया आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेॾो हे पुराणो रस्तो जेको चवनि था अभी गाड़ी इधर से ले जाएगा। हिते साईं हाणे गवर्नमेंट कमु करे थी पई हिन पूरे ट्रैक ते ऐं जीअं नजफ़ ॾे आहे ईअं ई हाणे हे बि साईं ईअं ठाहिनि था पिया रस्तो। मुंहिंजी जेका नियत हुई हाणे तव्हां दोस्तनि खे ॿुधायां पैदल करण जो सफ़र हुई पर हिते कंस्ट्रक्शन हले थी पई हिन जे करे मां चयो हिन भेरे गाॾी ते त हलूं अलाह ॾींदो ताक़त हिमत त इनशाला ॿिए दफ़े पैदल सफ़र कंदासीं। ॾिसो बंजर बयाबान का शइ कोन्हे अॻे त उठ बुठ हे हो हूंदा पर खोले इहतिमाम साईं में हे रस्तो जेको पुराणो रस्तो आहे उन रस्ते ते आहियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेको हिजरत वारो पुराणो रस्तो हुन रस्ते ते साईं आहियां हिन वक़्तु और नज़ारा कुछ अहिड़ा الجنة تبدي برر بويري بنام معبد الجنة يبرر بوشة مطر أمطر منشد رسول جا فصل ده جا مكر قريش كل ذاته فصل له فصل له مطر خده انتو برقاعد جدي بندلا شكل يبرر خو इधर क्या कह रहा है रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब हिजरत से जा रहा था इधर जी जी रहा था अबू बकर सिद्दीक के साथ इधर उसका बीवी हुर्मा तो कान لا साथ لا واحدة حرمة كانت عندها خيمة هنا एक औरत था उसका माबद नाम है उसका खेमा था इधर सही उधर एक दिन रहा था योम वाहिद सा एक दिन रहा था उसने इधर सही दोस्तों हीअ उहा जॻह आहे जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करनि पिया त हिकिड़ी राति हिते खेमो हयो हिते हिकिड़ी माई रहंदी जंहिंजो नालो एग्ज़ैक्टली यादि न आहे ऐं हे पुराणा हाणे हिते चवनि था हे रूट ठाहिनि था पिया ऐं जायूं उहे हेरिटेज डिपार्टमेंट वारा कमु करनि था पिया हीअ उहा जॻह आहे साईं हाणे हिते ॾिसो परे परे ताईं का शइ नज़र नथी अचे छड़ो ॿारी कारो पथर सिज गर्मी पूरो साईं हेॾे वणकारी आहे हाणे थी आहे पर साईं सलाम आहे असां नबी सबूर जन कंहिं वक़्त में कंहिं दौर में हे वारी आहे साईं वारी आहे दड़ा त साईं हे पूरी उहा जॻह आहे जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी राति हिते बि गुज़ारी हुयूं हिजरत जे दौरान हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सां गॾु हिते हिकिड़ी माई रहंदी हिन माई वटि अचो त हाणे अॻिते था हलूं त साईं हाणे हितां वरी हलूं था उन पुराणे सफ़र ते हे उहे कुझु मक़ामात आहिनि साईं जेके मुंहिंजी दिलि चयो बसि साईं अल्लाह पाक हर कंहिंखे तौफ़ीक़ ॾे हीअ उहा जॻह हुई साईं हे अथव साईं सऊदी अरब जा रंग ॾिसो साईं गाॾियुनि में रिढा बकरियूं उठ डालनि वीगो ते वञनि था पिया बसि साईं हाणे रवां दवा आहियूं अॻी ख़ैर सां जेका मंज़िल आहे उहा आहे हज़रत बीबी आमना जिते दफ़न आहिनि होॾे वञो था हितां तक़रीबन 100 किलोमीटर आहे ऐं सभिनी दोस्तनि जे लाइ दुआ आहे अलाह पाक उन्हनि जी ज़िंदगी में ख़ुशियूं आणे मुश्किलातूं अथनि मुश्किलातुनि में आसानी करे दूर फरमाए जंहिं बि दोस्त चयो न चयो सभिनि ॾे रब ख़ैर करे उन्हनि जी दुआऊं क़बूल फरमाए आमीन आमीन सुमामीन बसि अॻिते वधूं था हे कुझु नज़ारा रस्ता आहिनि साईं बंजर बयाबा हे उहो रस्तो आहे जंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत कई जंहिं रस्ते सां
हाणे त रोड रस्ता ठही विया आहिनि पर तव्हां जे पासे में ॾिसो का शइ कोन्हे, वण ई सुका पिया आहिनि। दोस्तो हिते सऊदी अरब में बि हाणे ताईं अल्टरनेटिव एनर्जी ते काफ़ी कम थो थिए पियो। हे वॾो तमामु घणो वॾी गैराजी ते सोलर पैनल्स लॻल आहिनि, बिजली सां ई तयारु थिए थी पई। दुनिया हाणे हिननि शयुनि ते वधे थी पई। बसि साईं असां पंहिंजे सफ़र में रवां दवां अॻियां आहियूं। राबिक सोलर पार्क आहे, राबिक एरिया में आहियूं। हे साईं उहो पुराणो मदीना वञण जो रस्तो आहे जंहिं ते हुज़ूर हिजरत के दौरान सफ़र कयो। अल्लाह पाक साईं तव्हां सभिनी खे हिते अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, तव्हांजूं दुआयूं क़बूल फ़रमाए। मां सफ़र में आहियां, तव्हां सभिनी दोस्तनि जे लाइ दुआ घुरो आहियां। अल्लाह पाक तव्हांजी दुआयूं क़बूल फ़रमाए अदा। जंहिं चयो जंहिं न बि चयो अल्लाह पाक सभिनी दोस्तनि जूं दुआऊं क़बूल फ़रमाए। आमीन आमीन आमीन। अचो त अॻिते हलूं था पिया, असां गॾोगॾु बाबा शेयर थींदो हले। साईं किंग अब्दुल्ला इकनॉमिक सिटी ऐं हुन सां गॾु मीका ते जफ़ा हे साईं माना मीकात आहे। माना पहिरियों दफ़ो जेको उमिरि ते ईंदा आहियूं एहराम ॿधण जे लाइ, चवंदा आहिनि ॿाहिरों ॿधी अचो। जीअं पाण पाकिस्तान वग़ैरह में उतां ई ॿधींदा आहियूं एयरपोर्ट तां, या विच में रस्ते में जहाज़ में ॿुधाईंदा आहिनि त मीकात शुरू थियण वारो आहे, एहराम जंहिंखे ॿधणो आहे ॿधी छॾे। हे साईं हिकिड़ो मीकात हीअ जाइ बि आहे जेका नॉर्थ में आहे, मीकात जफ़ा। उते आहियूं, उतां गुज़रूं था पिया ऐं रवां दवां आहियूं बीबी आमना जो जिते क़बर आहे, जिते दफ़न आहिनि उहे। ऐं साईं अल्लाह पाक तव्हां सभिनी दोस्तनि खे हिते अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, तव्हांजूं दुआऊं क़बूल फ़रमाए। काफ़ी दोस्तनि जूं दुआऊं बि गुज़ारिश आई, अल्लाह पाक सॼनि जूं दुआऊं क़बूल फ़रमाए।